हाँ बिल्कुलु। ऐं जीअं यूनिवर्सिटी में मोस्टली ॿारनि खे ज़रूरु इहो गाइड कंदी आहियां त तव्हां ज़रूरु स्कॉलरशिप्स ते वञो ऐं पूरी दुनिया में स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि। ज़रूरी न आहे असां वटि पैसो कोन्हे को त भई ठीकु आहे असां वेही रहूं ऐं अॻियां न पढ़ूं। त मुंहिंजो त पंहिंजो करियर आहे हिकिड़ो त गवर्नमेंट स्कूल सां या गवर्नमेंट यूनिवर्सिटी सां रहियो आहे। उन खां पोइ ऐं जेके बि स्कॉलरशिप्स ट्रेनिंग्स कयूं न ऑलमोस्ट स्कॉलरशिप बेस्ड त ऐं प्राउडली आउं चवंदी आहियां त वेन एवर आई अप्लाई फॉर द स्कॉलरशिप आई ऑलवेज सिलेक्टेड। सो आफ्टर एजुकेशन खां पोइ मुंहिंजी पंहिंजी हूंदी हुई त सरे यूनिवर्सिटी में UCL में हिते अप्लाई कंदी हुअमि त उतां बि मूंखे स्कॉलरशिप्स मिली वियूं। ऐं जॾहिं फस्ट मुंहिंजी कॉन्फ्रेंस थी समर स्कूल हो एक्चुअली 6 मंथ्स जे लाइ यूनाइटेड नेशन जे तरफ़ां, उहो बि स्कॉलरशिप बेस्ड हो। इवन एयर फेयर सभु शइ मिलंदो। त सभु उन टाइम ते चवंदा तूं छा थी करे, मां चयो सिर्फ़ु अप्लाई थी कयां। ठीकु आहे न। त ॿारनि खे इहो चवंदमि त ज़रूरु इन फोरम खे ॾिसो, इंटरनेशनल स्कॉलरशिप्स खे सर्च कयो, यूनिवर्सिटी सां कनेक्टेड थियो ऐं काफ़ी स्कॉलरशिप्स आहिनि जेके तव्हां अवेल करे सघो था। पंहिंजी HEC त हूअं ई ॾिए पई अॼुकल्ह, उन टाइम ते त कोन ॾींदी हुई त असांखे इलाही तकलीफ़ थींदी। उन खां पोइ जॾहिं लेक्चर थियासीं त HEC स्कॉलरशिप अनाउंस कई त वरी पोइ GRE क्लियर कयोसीं। ऐं इंटरनेशनल स्कॉलरशिप हासिलु करण जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियों त आइल्स कयो। ॿारनि खे इहो आहे त ऐं जॾहिं त आइल्स कंदा उनजो बेंड सुठो अचणु घुरिजे। ऐं उहो हिकिड़ी आइलेट्स तव्हांजी जेका आहे सर्टिफिकेट 2 सालनि जे लाइ हलंदो आहे। त वेन यू आर इन 3rd ईयर त तॾहिं करे छॾनि त जीअं आफ्टर फाइनल ईयर खां पोइ हू कंहिं न कंहिं स्कॉलरशिप ते जल्दी निकिरी वञनि, टाइम न पंहिंजो बर्बादु कनि। छो जो नाउ डेज़ वेरी फास्ट आहे त चवंदमि जल्दी जल्दी करणु घुरिजे। सो ऐं ॿियो फुलब्राइट आहे, कॉमनवेल्थ आहे, UN जूं एतिरियूं स्कॉलरशिप्स आहिनि। असांजा ॿार उन्हनि खे सर्च ई नथा कनि पिया, अवेल बि नथा कनि पिया। सो सभ खां पहिरियों त ग्रेड सुठा खणनि पंहिंजा, अबव 3 हूंदो त हुननि खे प्रिविलेज मिलंदो आहे। ॿियो इहो आइल्स कनि, टियों GRE वग़ैरह कनि या इंटरनेशनल जेके प्रोग्राम्स आहिनि उन्हनि जे लाइ सर्टिफिकेशन थियनि थियूं उहे कनि ऐं देन अप्लाई कनि।